अल्लाह ताला जी यह आदत और सुन्नत है तो जॾहिं कंहिं क़ौम में फ़साद थी वेंदो आहे तो पोइ अल्लाह पाक उन क़ौम मां ई कंहिं बरगज़ीदा शख्सियत के नबूवत अता करे उन फ़साद में पियल क़ौम जे इस्लाह जो इंतज़ाम फरमाईंदा आहिनि। इहो सिलसिलो हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन खां शुरू थियो ऐं पाण सभिनी जे आका ऐं मौला हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ते ख़त्म थियो। तक़रीबन 1.25 लाख नबी इहा ई मेहनत खणी आया त कीअं उम्मत जा अक़ीदा, कीअं उम्मत जा अमल, कीअं उम्मत जा अख़लाक़ ऐं आदतूं ऐं लक्षण सही थियनि। रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन बि इहो मुबारक जुहद खणी आया, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन दावत वारी मेहनत खणी, तालीम वारी मेहनत खणी, तज़किये वारी मेहनत खणी दुनिया में मबूस थिया। जंहिं ॾांहुं अल्लाह रब्बुल इज़्ज़त क़ुरान करीम जी इन आयत में इशारो कयो त लक़द मन्न अल्लाहु अलल मुमिनीन इज़ बअस फ़ीहिम रसूलन मिन अनफुसिहिम यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमह व इन कानू मिन क़ब्लु लफ़ी ज़लालिम मुबीन। एहसान कयो अल्लाह ईमान वारनि ते जो उन्हनि में मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जो पैगम्बर रसूल थी आयो। वो माण्हुनि जे मथां अल्लाह जे क़ुरान जूं आयतूं पढ़े थो ऐं उन्हनि खे किताब सुन्नत जूं ॻाल्हियूं सेखारे थो ऐं उन्हनि जे बातिन खे पाक करे थो, यानी उन्हनि खे बातिनी मर्ज़न ऐं रज़ाइल खां पाक करे फ़ज़ाइल सां सिंगारे थो। अगरचा मुंहिंजे नबीअ जे अचण खां पहिरीं ये सभु माण्हू खुली गुमराही में हुआ। रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन मेहनतूं खणी दुनिया में मबूस थिया तो पोइ हर तरह सां मुखालफ़त कई वई। उहे माण्हू जेके असांजे नबीअ जे तारीफ़ में ग़ज़ल ॻाईंदा हुआ, जेके रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पंहिंजे झेड़नि जा फ़ैसिला कराईंदा हुआ, जेके रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के सादिक़ बि मञंदा हुआ त अमीन बि मञंदा हुआ। इख़्तिलाफ़ी मुआमलात में असांजे नबीअ के हक़ में फ़ैसल मञंदा हुआ। पर जॾहिं रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन अल्लाह जे तरफ़ां नबी हुजण जो ऐलान कयो तो उहे ई माण्हू जेके असांजे नबीअ ते ईमान आणींदा हुआ, पहिरीं रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के ईमान आणण जो मतिलब त मञंदा हुआ ऐं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मिदहत ऐं तारीफ़ में पंहिंजे ज़बाननि खे आलो रखंदा हुआ, उहे मुखालिफ़ थी विया। बिजाए रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के हाणे सादिक़ चवण जे पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के नऊज़ बिल्लाह कूड़ो चवण लगा। जेके हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तारीफ़ में पिया ग़ज़ल ॻाईंदा हुआ ऐं चवंदा हुआ जर्रबनाक मिरारा फमा वजदनाक इल्ला सादिक़म व अमीना। ए मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, असां तोखे ज़िंदगीअ में कई दफ़ा आज़मायो पर हर आज़माइश में तू सादिक़ निकते, अमानतदार निकते। यही माण्हू मुखालिफ़ थी विया। को पत्थर पियो हणे, को गारियूं पियो ॾे, को शाइर पियो चए, को जादूगर पियो चए, को मजनून पियो चए, को दीवानू पियो चए, को काहिन पियो चए तो को नजूमी पियो चए, को काहिन पियो चए तो को नजूमी पियो चए। गर्ज रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनके ताना मेहना ऐं तरह तरह जूं अज़ियतूं ऐं तकलीफ़ूं ॾियण लगा। हालांकि असांजे नबीअ जो मक़ाम त इहो हो, जेकॾहिं हुननि खे ख़बर पवे हा त असांजे नबीअ जो छा शान आहे, मान आहे, त असांजा नबी त सोन जे तोरनि में तोरण जे लाइक़ हुआ, गुलनि जे सेजनि ते विहारण जे लाइक़ हुआ। रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन इन लाइक़ हा तो उन्हनि जे लाइ चादरूं या रलियूं न, उन्हनि जे लाइ त पंहिंजूं अखियूं विछायूं वञनि। असांजा नबी त इन लाइक़ हा जो रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पाक जुती अखियुनि ते रखी वञे हा, मथे ते रखी वञे हा। असांजा नबी इन लाइक़ हा तो उन्हनि जे कदमनि ते लॻल गुबार मुबारक के पंहिंजे अखियुनि जो सुरमू बनायो वञे हा। लेकिन रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन
जॾहिं हुननि खे दावत ॾींदा हुआ बिजाए हुज़ूर जे तहज़ीम जे तोहीन कंदा। हुज़ूर क़ुरान पढ़ंदा हुआ त चवंदा त तूं शाइर आहीं। पाण करीम जे हथ ते को मौजज़ो ज़ाहिर थींदो हो त नऊज़ बिल्ला चवंदा हुआ त तूं साहिर ऐं जादूगर आहीं। पाण करीम उन्हनि खे दावत ॾींदा हुआ त हू चवंदा तूं चरियो ऐं मजनू आहीं। रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन उन्हनि खे मुस्तक़बिल जूं पेशन गोयूं ॿुधाईंदा हुआ त उहे चवंदा हुआ नऊज़ बिल्ला तूं काहिन या नुजूमी आहीं। रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन उन्हनि खे आख़िरत जूं ॻाल्हियूं ॿुधाईंदा हुआ त नऊज़ बिल्ला हू चवंदा हुआ त तूं थिड़ी वियो आहीं, तूं त नऊज़ बिल्ला गुमराह थी वियो आहीं। माण्हू मरी मिटी थी वेंदो, वरी मिटी इंसान कीअं बणजंदी, अहिड़ियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं करे पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे ॾुखाईंदा हुआ। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो छा गुज़रंदी हूंदी हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सीने ते उन्हनि मुखालफ़तुनि जे वक़्तु जो मुंहिंजे नबीअ जे नबुव्वत जे ऐलान खां पहिरीं जेके तारीफ़ूं पोइ कंदा हुआ हाणे मज़म्मत पिया कनि, जेके आदर भाव कंदा हुआ हाणे मुंहुं फेरियो पिया वञनि, जेके बाहूं खोले भाकुर पाईंदा हुआ अॼु हथ ॾियण लाइ तयार न आहे, बल्कि ॿियनि खे रोके रहिया आहिनि। मतां हिन जे वेझो वञी ही जादूगर अथई, मतां हिन जी ॻाल्हि ॿुधी हिन जी ॻाल्हि में जादू वांगुरु असर अथई, पंहिंजे दीन खां फिरी वेंदे। राहुनि में कंडा विछाया पिया वञनि, उठ जी किनी ओझड़ी गिची मुबारक ते रखी पई वञे। समाजी बाइकाट करे शेब अबी तालिब जे दर्रे में पाण करीम खे संदन खानदान समेत बंदि कयो वियो। जो पाण करीम फरमाइनि था ए 2.5 साल असां ते ॾाढा ॾुखिया गुज़रिया, जो असांखे केरु अन्न जो दाणो ॾियण लाइ तयार कोन हूंदो हो, को पाणीअ जो ढुक ॾियण लाइ तयार कोन हूंदो हो। ऐं असीं बनु हाशिम इन दर्रे में बुख उञ में पिया मरंदा हुआसीं ऐं असांजा ॿार बुख उञ जे करे पिया तड़पंदा हुआ, लेकिन उन ज़ालिमनि खे असांजे ॿारनि ते बि का कहल कान ईंदी हुई। एसि ताईं जो हिकु दफ़े को कुंड में पियल सुकल चमड़ो हो, उन खे पाणी में पुसाए असां चॿाड़े ऐं चूसे गुज़ारो कयो। ये सभु तकलीफ़ूं रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे सहणियूं पियूं अल्लाह जे तरफ़ां उन पैगाम जे पहुचाइण लाइ, जे पैगाम जे पहुचाइण लाइ असांजा नबी अल्लाह जे तरफ़ां मामूर हुआ, मुकल्लफ़ हुआ। ऐं अल्लाह ये सभु मंज़र ॾिसी रहियो आहे। छा असांजे नबीअ जो शान, छा शाहिदो जहां, छा लौलाक जा सरदार, छा ख़त्मे नबुव्वत जा ताजदार, छा अव्वलीन आखिरीन जा सरदार, छा सबबे वजूदे कायनात, छा उहे सरवरे कोनेन शाहिदो जहां, छा जिन जे कदमनि जे सदके ही जहान ठहियो, जिन जे सदके आसमान जी बुलंदी, जिन जे सदके ही ज़मीन जो विछाइण, जिन जे सदके हवाउनि जी खुनकी आहे, जिन जे सदके पाणीअ जी रवानी आहे, जिन जे सदके रात जी ऊंदाई आहे, जिन जे सदके ॾींहं जी रोशनी आहे, जिन जे सदके सिज जी रोशनी आहे, जिन जे सदके 24 जे चंड जी चांडोकी आहे, तहत सरा खां वठी अर्श ताईं जेको कुझु बनियल आहे, जिन जे कदमनि जे सदके बनियल आहे। छा असांजे नबीअ जो शान, छा असांजे नबीअ जो मान, छा उन्हनि जी मनक़बत, छा उन्हनि जी फज़ीलत, छा जबलनि जेॾी अज़मत रखण वारो असांजो नबी ऐं मके में पत्थर पिया लॻनि, राहुनि में कंडा विछाया पिया वञनि। को धिको पियो ॾे, को थेला पियो ॾे, को गारियूं पियो ॾे, को ताना पियो ॾे, को मेणा पियो ॾे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे हिकिड़ो माण्हू आयो अची धिको ॾिनई, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन कपिड़ा छंडे वरी उनखे दावत ॾिनी आहे। वरी ॿियो बदबख्त आयो, उन अची रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे गिरेबान खां छिके हुज़ूर जे गिरेबान खे फाड़े छॾियो। हिकिड़ो आयो जंहिं कंध मुबारक में ज़ोर सां अची चमाट हई, जंहिंजे करे पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दस्तार किरी पई। हिकिड़ो अहिड़ो बि बदबख्त आयो जंहिं अची चेहरे अनवर जी गुस्ताखी कई। इस सभु माजरा रब्बे ज़ुल जलाल मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो ॾिसी रहियो आहे। अल्लाह उन्हनि हथनि खे कोन पियो भञे जेके हुज़ूर ॾांहुं खजनि पिया। अल्लाह उन्हनि अखियुनि खे अंधो कोन पियो करे जेके कुरड़ियुनि कुरड़ियुनि निगाहनि सां असांजे नबीअ खे ॾिसनि पियूं। अल्लाह उन्हनि ज़बानुनि खे गुदीअ खां कढी ॿाहिरि कोन पियो उछलाए जेके रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे भौंकनि पियूं। अल्लाह सभु मंज़र क़ाइमु करे
असांजे नबीअ जे मज़लूमियत खे उरूज ते पहुचाए क़यामत ताईं दीन जी मेहनत करण वारनि खे अल्लाह पाक हिकु पैगाम पियो ॾे त तवासो बिल हक़ व तवासो बिस सब्र। ओ हक़ जी मेहनत करण वारो तकलीफ़ूं ईंदव, ओ हक़ जी मेहनत करण वारो समाजी बाइकाट थींदव, ओ हक़ जी मेहनत करण वारो हथ बंद थींदव, ओ हक़ जी मेहनत करण वारो दर बंद थींदव, ओ हक़ जी मेहनत करण वारो माण्हू तव्हांखे सलाम करण छॾे ॾींदा, माण्हू रुख फेरे छॾींदा, इज़्ज़तुनि वजाहतुनि जा नक्शा तव्हां खां खसिजी वेंदा, ज़मीन तव्हां ते तंग थी वेंदी। पर क़यामत ताईं अचण वारा कंहिं बि लाइन में दीन जी मेहनत करण वारो तव्हां बि ईअं सब्र कजो जीअं मुंहिंजे पाक नबी मोहम्मद मुस्तफ़ा सब्र कयो आहे। असांजे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मज़लूमियत उरूज ते पहुचे पई, अल्लाह जे खातनि में लिखजे पई। या मुंहिंजे नबी जी अब्दियत ऐं फनाइयत, हू गारियूं पिया ॾीन, मुंहिंजो नबी दुआ पियो ॾे, हू धिका पिया ॾीन ऐं रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि जे धिकनि ते सब्र करे मुस्कुराए जवाब पिया ॾीन, गोया के पंहिंजे ज़बान हाल सां पिया चवनि, ए मके जा मुंहिंजे कुरैशी भाउरो, तव्हां भले मूंखे धिका ॾियो पर आऊं तव्हांजा धिका इन करे तो खावां मन तव्हां क़यामत जे ॾींहुं फ़रिश्तनि जे धिकनि खां बची वञो। रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अब्दियत ऐं फनाइयत अल्लाह वटि लिखजे पई, हुज़ूर जी निवड़त ऐं तवाज़ु, असांजे नबी जी कसरे नफ़्सी अल्लाह वटि लिखजे पई। छा मक़ाम आहे जो नबियनि जा बि नबी बनियल, छा मक़ाम आहे जो ॿिन्ही जहाननि जा शाह ऐं सैयद बनियल, छा मक़ाम आहे जो हर नबी पंहिंजे क़ौम जो नबी ऐं असांजो नबी नबियनि जो बि नबी बनियल, छा मक़ाम आहे जो हज़रत आदम अलैहिस्सलाम खे रब ख़ल्के पियो ऐं ख़ल्के रब पियो चए, लौला मुहम्मदुन मिन सुल्ब मा लौला मुहम्मदुन मिन सुल्बिक या आदम मा ख़लक़तुक, ऐं आदम जेकॾहिं तुंहिंजे पुठ मां मुहम्मद करीम खे पैदा न करिया हा त अॼु तोखे बि पैदा न करिया हा। छा एॾो मक़ाम, ऐं खाइनि पिया मके में धिका, को धिका पियो ॾे, को थेला पियो ॾे, को ताना पियो ॾे, को मेहणा पियो ॾे, ऐं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन मेहणे जो जवाब मेहणे सां कोन पिया ॾीन, मेहणे जो जवाब सब्र सां पिया ॾीन, गार जो जवाब गार सां कोन पिया ॾीन, गार जो जवाब दुआ सां पिया ॾीन। छा ताइब में मुंहिंजे नबीअ तकलीफ़ूं ॾिठियूं, छा ताइब में मुंहिंजे नबीअ तकलीफ़ूं ॾिठियूं। मके खां ताइफ हींअर बि तेज़ रफ़्तार गाॾीअ में 1.25 कलाक 1.5 कलाक जो पंधु आहे, इहो सॼो पंधु रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पेरे पंधु कयो। हज़रत ज़ैद मुंहिंजे नबीअ सां गॾु आहे, जीअं उते पहुता त बिजाए पाणीअ जी सलाह करण जे, बिजाए पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आदर भाव करण जे, अरब जे दस्तूर जे मुताबिक़ कखणी चादर विछाईनि हा, कखणी चाहे पाणीअ जो पुछनि हा, इन्हनि सभिनी शयुनि खां पासो करे पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ताना ॾियण लॻा, हल हल असीं तुंहिंजी ॻाल्हि खे ॿुधण लाइ तयारु कोन आहियूं, अल्लाह खे ॿियो को माण्हू कोन मिलियो नबुवत जे लाइ, तूं ई हिकिड़ो है जंहिंखे रब्बे ज़ुल जलाल नबी बनायो आहे, असीं तुंहिंजी ॻाल्हि ॿुधण लाइ तयारु न आहियूं। सिर्फ़ ताना ऐं मेहणा कोन मिलिया, बल्कि रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जॾहिं थी मायूस थी निकिता त ओबाश छोकरनि खे हुज़ूर जे पोयां लॻाए वियो त पत्थर हणी हणी मुहम्मद बिन अब्दुल्ला खे ताइफ मां कढो, ऐं उन्हनि ओबाश छोकरनि रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां पत्थरनि जो मींहुं वसाए छॾियो। जो साईं जिन फरमाइनि पिया, पेर रखंदो होसि तॾहिं बि पत्थर लॻंदो हो, पेर खणंदो होसि तॾहिं बि पत्थर लॻंदो हो। जो मूं मुहम्मद करीम जूं पिनियूं मुबारक फाटी पयूं, उन मां फुहारा करे रत वहण लॻो। मूं मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सॼी जुती रत सां ॻाढ़ी थी वई, एतिरो मुंहिंजो रत वहियो जो मुंहिंजे अखियुनि अॻियां आंध छाइजी वई, मूंखे ख़बर कान पई पवे त किथां अची रहियो आहियां, केॾां वञी रहियो आहियां। ऐं जॾहिं कंहिं बाग़ में वञी मुंहिंजे नबीअ पनाह वरिती त वरी रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पत्थर खाइण वारनि जे बारे में मुंहिंजे नबीअ जी छा सोच हुई, अल्लाहुम्मा अग़फ़िर लिक़ौमी फ़इन्नहुम ला यअलमून, अल्लाह जिन पत्थर हया आहिनि ए पराया कोन थई, रब मुंहिंजा थई, तूं बि इन्हनि खे कुझु न कजई, मूं बि इन्हनि खे माफ़ करे छॾियो आहे। अल्लाहुम्मा अग़फ़िर लिक़ौमी। जिब्रील अलैहिस्सलाम भॼंदा आया, अल्लाह जा रसूल जिन तोखे मारियो आहे
आऊं इन्हनि खे मारण जी तोखां इजाज़त वठण आयो आहियां। तव्हां इजाज़त ॾियो हिन क़ौम खे जेका हिन ॿिनि जबलनि जे विच में रहे थी ऐं अल्लाह जे हुकुम सां हिननि ॿिन्ही जबलनि खे ज़ोर सां मिलायां। ही इन्हनि में ईअं पीसजी वेंदा जीअं जंड जे ॿिनि पातुनि जे विच में कणिक जा दाणा पीसजी अटो थी वेंदा आहिनि। पर मुंहिंजे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन छा फरमायो, ए जिब्राइल अल्लाह खे वञी चओ त मूं बि हिननि खे माफ़ कयो ऐं रब खे वरी सिफारिश बि कजी त अल्लाह तूं बि हिननि खे माफ़ कर। न सिर्फ़ पाण माफ़ कयूं बल्कि अल्लाह खे चयूं अल्लाहुम्मा अग़फ़िर लिक़ौमी, अल्लाह मूं त माफ़ कयो तूं बि हिननि खे माफ़ कर। ऐं न सिर्फ़ माफ़ करण जी सिफारिश कयूं बल्कि फरमायूं चयूं क़ौमी, रब जिन मूंखे मारियो आहे ए मुंहिंजा पंहिंजा आहिनि। हालांकि मुंहिंजो नबी बनु हाशिम मां, पत्थर हणण वारा बनु सकीफ़ मां, लेकिन मुंहिंजे नबीअ जी अबदियत ॾिसो। इहा आहे बानप मुंहिंजे नबीअ जी, इहा हुई निवड़त मुंहिंजे नबीअ जी, इहा हुई कसरे नफ़्सी मुंहिंजे नबीअ जी, इहा हुई तवाज़ो मुंहिंजे नबीअ जी, इहा हुई मुंहिंजे नबीअ जी सोच त एॾे मक़ाम ते फ़ाइज़ थी बि जिन पत्थर हया उन्हनि पत्थर हणण वारनि जे बारे में दिलि मेरी त कोन कयूं बल्कि उन्हनि खे पंहिंजो चयूं अल्लाहुम्मा अग़फ़िर लिक़ौमी, अल्लाह आऊं बनु हाशिम मां जिन मूंखे पत्थर हया बनु सकीफ़ आहिनि, पर ए अल्लाह आऊं तो चवां त जिन मूंखे पत्थर हया इहे बि मुंहिंजा पंहिंजा अथई, तूं इन्हनि खे माफ़ कर। फ़इन्नहुम ला यअलमून। ऐं पोइ मुंहिंजे नबीअ ईअं कोन फरमायो अल्लाह ॼट आहिनि हिननि खे माफ़ कर, अल्लाह जाहिल आहिनि हिननि खे तूं माफ़ कर, अल्लाह अणपढ़ियल आहिनि हिननि खे तूं माफ़ कर। एड़नि सख़्त ऐं रुखनि लफ़्ज़नि सां मुंहिंजे नबीअ कोन फरमायो बल्कि फरमायो इन्नहुम ला यअलमून। ला यअलमून जी हिकिड़ी ताबीर जाहिलून बि त आहे। जाहिलून ला यअलमून ॻाल्हि साॻी आहे, पर मुंहिंजे नबीअ जी अबदियत ऐं फनाइयत ॾिसो जो मुंहिंजे नबीअ फरमायो ए अल्लाह जिन मूंखे पत्थर हया उन्हनि खे माफ़ कर, छो जो इन्हनि खे हक़ीक़त जी ख़बर कान्हे। ईअं कोन फरमायूं ला यारिफून, ॼाणंदा त हुआ, गोया के ला यअलमून सां मुंहिंजे नबीअ रब खे चयो ए अल्लाह इन्हनि खे इहा त ख़बर आहे त मुहम्मद बिन अब्दुल्लाह आहियां, इन्हनि खे इहा त ख़बर आहे त हाशिम जो पड़ पोटो आहियां, इन्हनि खे इहा त ख़बर आहे त अब्दुल मुत्तलिब जो पोटो आहियां, रब इन्हनि खे इहा त ख़बर आहे त अब्दुल्ला जो पुटु आहियां, रब इन्हनि खे इहा त ख़बर आहे ऐं मक्के जो रहवासी आहियां, पर इन्हनि खे इहा ख़बर कान्हे त अल्लाह जो रसूल आहियां। यारिफूनहु कमा यारिफून अबनाअहुम, अल्लाह मूंखे सुञाणनि त था पर हिननि खे हक़ीक़त हाल जी ख़बर कान्हे। ही मूंखे इब्ने अब्दुल्ला त मञनि था पर हिननि खे मूं मुहम्मद जे रसूल हुजण जी ख़बर कान्हे। इन्नहुम ला यअलमून, अल्लाह ही नावाकिफ़ आहिनि, तूं इन्हनि खे माफ़ फरमा। अल्लाह हिननि खे हक़ीक़त जी ख़बर कान्हे, तूं इन्हनि खे माफ़ फरमा। ओ मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, असांजे नबीअ खे पैगंबरीअ जो रुतबो ॾेई मोकिलण वारो केरु हो? अल्लाह हो। अल्लाह ॾिसे पियो, वाह मुंहिंजा नबी, वाह मुंहिंजा नबी तुंहिंजी पैगंबरी, वाह मुंहिंजा नबी तुंहिंजी नबुवत, वहड़े वाह मुंहिंजा नबी तुंहिंजा लक्षण, वहड़े वाह तुंहिंजा मुंहिंजा नबी तुंहिंजा अखलाक। हू पत्थर पिया हणनि, तूं रुगो माफ़ कोन पियो करी बल्कि उन्हनि जे माफ़ीअ जी सिफारिश पियो करी। ऐं नंबर 2 त उन्हनि खे पंहिंजो पियो चवी ऐं वरी उन्हनि जे तरफ़ां उज़र माज़रतूं बि पाण पियो करी त इन्नहुम ला यअलमून। अल्लाह हिननि खे माफ़ इन्हे करे कर छो जो हिननि खे हक़ीक़त जी ख़बर कान्हे। हिननि खे इहा त ख़बर आहे ऐं अब्दुल्ला जो पुटु आहियां, पर हिननि खे इहा ख़बर कान्हे त तुंहिंजो नबी ऐं रसूल आहियां। ओ मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, अहिड़ियूं तकलीफ़ूं जॾहिं टुटियूं तुंहिंजे मुंहिंजे साईं हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते ऐं रब ज़ुल जलाल जे इल्म में आहिनि तकलीफ़ूं, ऐं ॿिए पासे वरी ॿियूं तकलीफ़ूं आयूं जेके मुक़द्दर में मुंहिंजे नबीअ जे लिखियल हुयूं। उन ई साल, हिक ई साल रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो चाचो इंतकाल करे वियो, जनाबे अबू तालिब, जेके रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ ज़ाहिर में थंबथूणी बनियल हुआ, जेके ज़ाहिरी सहारो बनियल हुआ। कुरैश जा सरदार जनाबे अबू तालिब जे हूंदे पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी एतिरी मुखालफ़त कोन कंदा हुआ जेतिरी मुखालफ़त अबू तालिब जे वञण खां पोइ कयूं। जनाबे अबू तालिब जो दिफ़ा, जनाबे अबू तालिब असांजे नबीअ जो दिफ़ा कंदा हुआ।
वरी उन्हीं साल साइण ख़दीजा जो इंतकाल थी वियो। मुझे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़ाहिर में इहे ब सहारा हुआ। सजो कुरैश मुखालिफ, सब कबीला मुखालिफ, सजो मक्को मुखालिफ हो, लेकिन ये ब हस्ती हुयूं। बाहिर जनाब अबू तालिब रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहारो बनियल, ए वरी घरवारी साइण ख़दीजा पण सभिनी जी मां हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के तमाम घणी तसल्ली ॾियण वारी। रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जॾहिं गारे हिरा मां थड़कंदे थड़कंदे ज़म्मिलूनी ज़म्मिलूनी चई अची थकजी रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बुखार में लेटी पिया ऐं पोइ चयूं त ख़दीजा मूंखे त पंहिंजे जान जे हलाक जो ख़तरो थी पियो आहे। उन वक्त रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के तसल्ली ॾियण वारी पंहिंजी माउ साइण ख़दीजा हुई। ऐं साइण ख़दीजा मुंहिंजे नबीअ खे आथत ॾेई चयो, लन युदय्यक अल्लाह, ओ मुझे सिर जा ताज मोहम्मद करीम, रब तोखे ज़ाया कोन कंदो। तू त उघाड़नि खे पाराइण वारो, तू त बुखायलनि खे खाराइण वारो, तू त उञाइलनि खे प्यारण वारो, तू त बीमारनि जी इयादत करण वारो, तू त ज़रूरतमंदनि जूं ज़रूरतूं पूरियूं करण वारो, तू त मेहमाननि खे खाराइण वारो, तू त कर्ज़नि मकरूज़नि जा कर्ज़ खणण वारो। रब तोखे कॾहिं बि ज़ाया कोन कंदो। तू दिल ॿध। पोइ पंहिंजे सौट वरका बिन नौफल वट साइण ख़दीजा रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे वठी वई। पोइ उन ख़बर ॾिनी, ख़दीजा ख़ुशख़बरी हुजनि, तुंहिंजे सरताज खे रब ज़ुल जलाल नबूवत ॾेई छॾी आहे। काश उन वक़्तु आऊं जीअरो हुजां जॾहिं तुंहिंजो सरताज मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबूवत जो ऐलान कंदो, ताऊं बि उनखे नबी मञी करे ऐं ईमान आणण वारो थींदुसि। त रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे तसल्ली ॾियण वारी साइण ख़दीजा जॾहिं अल्लाह जे तरफ़ां मुझे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के सराहतन चयो वियो, फस्दा बिमा तुमर, मुझा नबी जेको पैगाम तोखे ॾिनो वियो आहे, जे पैगाम जे ॾियण ते तू मुरब जे तरफ़ां मामूर ऐं मुकल्लफ आहीं, हाणे उन जो बरमला ऐलान कर। जॾहिं हुकुम नाज़िल थियो त रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन अची साइण ख़दीजा खे चयो, ख़दीजा रब चयो आहे त नबूवत जो ऐलान कर ऐं माण्हुनि खे मूं रब खां ॾेजार। ही सभु माण्हू बुतनि जा पूजारी, ऐं ख़दीजा तूं ई ॿुधा हाणे कंहिंखे आऊं दावत ॾियां, केरु मुंहिंजी मञंदो? मन अदउ या ख़दीजा व मन यस्तजीब ली या ख़दीजा, ऐं ख़दीजा कंहिंखे दावत ॾियां, केरु मुंहिंजी मञंदो? साइण ख़दीजा जॾहिं मुंहिंजे नबीअ जे वाता इहो जुमिलो ॿुधो, फौरन वेझी थी वेही रही ऐं पंहिंजो हथ हुज़ूर जे हथ में रखी चई, सभ खां पहिरीं मुंहिंजा सरताज मूंखे दावत ॾे, आऊं ई तुंहिंजी दावत ते लबैक चवण वारी आहे। उन साल उन साइण ख़दीजा जो बि इंतकाल थी वियो। हिकिड़े पासे सॼे कुरैश जी मुखालफ़त, हिकिड़े पासे माण्हुनि जा ताना ऐं मेणा, हिकिड़े पासे माण्हुनि जे तरफ़ां राहुनि में कंडा विछाइण, हिकिड़े पासे माण्हुनि जे तरफ़ां क़त्ल जा मनसूबा, हिकिड़े पासे माण्हुनि जे तरफ़ां साइर ऐं शाइर चवण जा ताना ऐं मेणा, हिकिड़े पासे बनु सकीफ़ जा पत्थर, ऐं ॿिए पासे जेके ज़ाहिरी सहारा हा उहे बि टुटी विया। कुरैश जे मुखालफ़त खां बचाइण वारा जनाब अबू तालिब उहे बि अल्लाह खे प्यारा थी विया। ज़ाहिर में सहारो ॾियण वारी साइण ख़दीजा उहा बि गुज़ारे वई त मुंहिंजो नबी अंदरां गोया के छिॼी पियो ऐं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां ॼण ग़म जा जबल टुटी पिया ऐं थधा साह भरे मुंहिंजो नबी फरमाईंदो हो, जनाब अबू तालिब बि अल्लाह खे प्यारो थी वियो, ख़दीजा बि अल्लाह खे प्यारी थी वई। बनु सकीफ़ हेॾा पत्थर पिया हणनि, हेॾा मके जा कुरैश मूंखे मञण लाइ तयार न कोन आहिनि। ही त मूं मुहम्मद मुस्तफ़ा जे ग़म जो साहल आहे। मुझो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं अंदरां छिॼी पिया, ग़म में मुझो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन तमाम घणा परेशान थी विया। पोइ रब ज़ुल जलाल फ़ैसिलो कयो, हाणे मुझे नबीअ खे इनाम ॾियणु खपे। मुझे नबीअ जेको दारे अरकम में लिकी लिकी कुरान पढ़ायो हो, हाणे ने ते इनाम ॾियांसि। मके जे गजन में जेके गश्त कयई, हाणे ने ते इनाम ॾियांसि। हाणे जेके हिन मके जे गजन में हिन जे राहुनि में कंडा विछाया विया, हाणे वक़्तु आहे त मुझे नबीअ खे हिननि कंडनि ते सब्र जो इनाम ॾियां। ताइफ में बनु सकीफ़ जे लोफर छोकरनि जा पत्थर खाई, जंहिं नबी उन्हनि खे निवड़त में अची अबदियत जे मक़ाम ते फाइज़ दी दुआऊं ॾिनियूं, रब फ़ैसिलो कयो त इन ताइफ जे बैरूनी गश्त ते बि इनाम ॾियांसि, मके जे मक़ामी गश्तनि ते बि इनाम ॾियांसि।
दारे अरकम में तालीम जा हल्का कायम करने ते भी इनाम ॾियांसि, माण्हुनि जी मुखालफ़त ते सब्र करने ते भी इनाम ॾियांसि, अबू तालिब जो सहारो हलियो वियो सब्र कई इनाम ॾियांसि, खदीजा गुज़ारे वई सब्र कई इनाम ॾियांसि। पोइ रब्बे ज़ुल जलाल इनाम ॾियण लाइ ऐलान कयो सुब्हानल्लज़ी असरा बिअब्दिही लैला मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सल लज़ी बारकना हौलहू लिनुरियहू मिन आयातिना इन्नहू हुवस समीउल बसीर। ओ मुंहिंजा सोना जल्दी तैयारी कर, जिब्रील खे तुंहिंजो नौकर बनाए बुर्राक ओमाने मोकिलियो अथमि त जल्दी जल्दी मुंहिंजे नबीअ खे वठी आ, काब कोसैन जे मक़ाम ते मोकिलीसि। बुर्राक पोइते हुजे, जिब्रील पोइते हुजे, आऊं ऐं मुंहिंजो मोहम्मद करीम अकेलाई में हुजऊं जो पंहिंजे मथे जे अखियुनि सां मूं मुंहिंजो महबूब नबी मोहम्मद मूं रब खे ॾिसी अखियूं ठारे ऐं आऊं पंहिंजे नबीअ जे सिर खे पंहिंजे कदमनि में रखी ऐं पंहिंजे रहमत जे हथ सां उन जे पुठ ते थपकी ॾेई चवां, ओ मुंहिंजा सोना खदीजा अबू तालिब त गुज़ारे विया ऐं रब ज़ुल जलाल त जीअरो आहियां, आऊं आहियां तोखे तसल्ली ॾियण वारो। जेकर तुंहिंजा ज़ाहिरी सहारा टुटी विया त छा थी पियो, ऐं रब्बे ज़ुल जलाल तुंहिंजे लाइ सहारो काफ़ी आहियां। रब्बे ज़ुल जलाल मुंहिंजे नबीअ खे महराज वारी रात अर्शन ते घुराए गोया के इहो चयो, ओ मुंहिंजा सुहिणा मक्के वारनि तोखे कोन सुञातो आहे, जल्दी अचो ऐं रब्बे ज़ुल जलाल तोखे पंहिंजी ज़ात ज़ाहिर कराए, तोखे पंहिंजे मथे जे अखियुनि सां पंहिंजो दीदार कराए तोखे ॿुधायां त हिननि तोखे कोन सुञातो, मूं त तोखे सुञातो आहे। हिननि तुंहिंजी तकज़ीब कई आहे, आऊं त तुंहिंजी तस्दीक करण वारो आहियां। ही त तोखे नथा सुञाणनि, आऊं त तोखे सुञाणण वारो आहियां। अल्लाह पंहिंजे नबीअ जे तसल्लीअ लाइ, अल्लाह पंहिंजे नबीअ खे शाबाशी ॾियारण लाइ, अल्लाह पंहिंजे नबीअ खे इनाम ॾियण लाइ, अल्लाह पंहिंजे नबीअ खे इहा इज़त जी मोड़ ॿधाइण लाइ, अल्लाह मुंहिंजे नबीअ जे ग़मनि खे वेसारण लाइ, साइण खदीजा जे फिराक जो ग़म, जनाब अबू तालिब जे फिराक जो ग़म, कुरैश जे मुखालिफत जो ग़म, ताइब में पत्थर खाइण जो ग़म, ए सब ग़म जॾहिं दाई आज़म रहमत वारे नबीअ जे मथां जबलनि वांगुरु टुटा ऐं मुंहिंजो नबी अंदरां छिजण जे लाइक़ थी वियो त रब्बे ज़ुल जलाल फ़ैसिलो कयो त हाणे पंहिंजे नबीअ खे इज़्ज़त जो ताज पाराए शाबाशी ॾेई ऐं पंहिंजे नबीअ खे तसल्लीअ जो सामान ॾेई महराज ते घुरायां ऐं पोइ 1.25 लख नबीअनि जी इमामत करायांसि ऐं आऊं चवांसि त मुंहिंजा सुहिणा बुर्राक ते चढ़ी बैतुल मुक़द्दस में पहुच, 1.25 लख नबी तुझे दीदार ला आसायता थई ऐं सभई पेरनि जे पबनि ते बिही बिही मुझे नबीअ जे दीदार सां पंहिंजूं अखियूं ठारे चवनि पिया। को बि चवे भली करे आए ऐं सालिह भाउ, को बि चए भली करे आए ऐं अल्लाह जा नबी, को बि चए मरहबन बिल इब्न सालिह, ओ मुंहिंजा नेक बच्चा भली करे आए, को बि चए मरहबन बिल अख सालिह, ओ मुंहिंजा नेक भाउ भली करे आए। उहे नबी जिन जे दीदार सां उम्मतूं अखियूं ठारींदी हुयूं, अॼु उहो महराज वारी रात 1.25 लख नबी पंहिंजे पेरनि जे पबनि ते बिही बिही रश में जेके माण्हूअ खे ॾिसबो आहे ईअं लोणा हणी हणी मुंहिंजे नबीअ जे दीदार सां पंहिंजूं अखियूं ठारीनि पिया ऐं अल्लाह जो मंज़र क़ाइमु करे मुंहिंजे नबीअ खे तसल्ली थो ॾियणु चाहे। ओ मुंहिंजा सुहिणा अबू जहल जेकॾहिं नथो मञे त घबराए न, ॾिसो आदम सफ़ीउल्लाह तुंहिंजे दीदार लाइ आसाए थो वेठो आहे, ॾिस नूह नजीउल्लाह तुंहिंजे दीदार लाइ आसाए थो वेठो आहे। अबू लहब को न सुञातई, उतबा को न सुञातई, शेबा को न सुञातई, उकबा बिन नबी मुईत को न सुञातई, उमैया बिन खल्फ को न सुञातई, कुरैश जे सनादीद ऐं रऊसा को न सुञातई, बनु सकीव जे सरदारनि को न सुञातई, तोखे पंहिंजनि परायनि को न सुञातो। ॾिसो 1.25 लख नबी ओ जंहिंजे पुश्त मां मुंहिंजा सुहिणा मूं तोखे बनायो इब्राहिम खलीलुल्लाह, अॼु उहो बि तुंहिंजे आदर भाव ऐं भली कार लाइ तयार बीठो आहे ऐं तोखे मरहबन बिल इब्न सालिह चई तुंहिंजे खुशामदीद भली कार लाइ तयार बीठो आहे। ऐं मुंहिंजा नबी अॼु इमामत वारे मुसल्ले ते आऊं तोखे बीहारींदुसि ऐं हज़रत आदम खां वठी हज़रत ईसा ताईं सभिनी नबियनि खे तुंहिंजो मुक़्तदी बनाए हिकिड़े पासे तोखे तसल्ली ऐं दिलदारी ॾींदुसि त जेकर कुरैश जे सरदारनि तुंहिंजी अज़मत खे न मञियो, जेकर बनु सकीव जे सरदारनि तुंहिंजी अज़मत ऐं नबुवत खे कोन मञियो त तुंहिंजे नबुवत ते को फ़र्क़ कोन ईंदो। इन्हनि काफ़रनि कोन मञियो आहे त ॾिस 1.25 लख नबी बि तुंहिंजा मुक़्तदी बनिया पिया आहिनि।
उहे बि तुंहिंजा गुलाम बनियल, उहे बि तुंहिंजे रुकूअ ते रुकूअ में वञण वारा, तुंहिंजे सजदे ते सजदे में वञण वारा, तुंहिंजे नमण ते नमण वारा, तुंहिंजे झुकण ते झुकण वारा। इन्हनि काफ़िरनि जे करे तोखे कोन सुञातो त इहे त सुमन बुकमन उमियुन फहम ला यरजिऊन आहिनि। इन्हनि अंधनि खे कहिड़ी ख़बर नबुव्वत जी, इन्हनि ॿोड़नि खे ख़बर कहिड़ी क़ुरान जे आवाज़ जी, इन्हनि गूंगनि खे कहिड़ी ख़बर हक़ जे बयान जी। ए अंधा ऐं गूंगा ऐं ॿोड़ा थई मुंहिंजा नबी इन्हनि जे मुखालिफ़त में गम न कजां। अॼु 1.25 लख नबियनि खे तुंहिंजो मुक़्तदी बनाए तोखे पैगाम ॾींदुसि। तुंहिंजे इज़्ज़त ऐं अज़मत खे मूं एॾा 4 चंड लॻाया आहिनि त बज़ाहिर मके में पत्थर पियो खाई, बज़ाहिर तूं मके में मके जे घटनि में गारियूं पियो खाई, बज़ाहिर बनू सकीब जा पत्थर पियो खाई, पर मूं रब तुंहिंजो एॾो मक़ाम कयो आहे जो 1.25 लख नबी अॼु तुंहिंजे पोयां मुक़्तदी बनण में फ़ख्र महसूस करे रहिया आहिनि। 1.25 लख नबी चई रहिया आहिनि नियत करियां थो निमाज़ जी मुहम्मद रसूलुल्लाह जे पोयां। ओ जिन जे पोयां उन्हनि जी उम्मत निमाज़ पढ़ंदी हुई, जेके शरीयत जा साहिब हुआ, जेके रिसालत जा साहिब हुआ, जेके मोजज़न जा साहिब हुआ, जेके पंहिंजे ज़माने में पंहिंजो मंच पाण हुआ, अॼु उहे मुंहिंजे नबीअ जे पोयां नियत करे पिया चवनि नियत करियां थो निमाज़ जी ऐं आदम सफ़ीउल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह जे पोयां, नियत करियां थो निमाज़ जी ऐं नूह नजीउल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह जे पोयां, नियत करियां थो निमाज़ जी ऐं इब्राहीम खलीलुल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह जे पोयां, नियत करियां थो निमाज़ जी ऐं इस्माइल ज़बीहुल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह जे पोयां, नियत करियां थो निमाज़ जी ऐं मूसा कलीमुल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह जे पोयां, नियत करियां थो निमाज़ जी ऐं दाऊद खलीफतुल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह जे पोयां, नियत करियां थो निमाज़ जी ईसा रूहुल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह जे पोयां। छा दाऊद दानियाल, छा इलियास इलियासीन, छा सालिह हूद, छा ज़ुल्किफ़िल ऐं छा 1.25 लख नबी, उहे सभु मुंहिंजे नबीअ जे पोयां मुक़्तदी बणिजी। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, हिकिड़े पासे मुंहिंजे नबीअ खे तसल्ली पई ॾिनी वञे, हिकिड़े पासे मुंहिंजे नबीअ खे शाबाशी ॾिनी पई वञे, हिकिड़े पासे मुंहिंजे नबीअ जे अमलनि जे क़बूलियत जो ऐलान कयो पियो वञे। ओ मके में पत्थर खाई बि मूं रब जे दावत जो आवाज़ बुलंद करण वारा बज़ाहिर माण्हू सम्झनि था त तो कुझु कोन कयो आहे, लेकिन तुंहिंजो सभु कुझु कयलु एॾो क़बूल थी वियो आहे जो 1.25 लख नबी बि अॼु तुंहिंजा उम्मती बणिजी तुंहिंजा मुक़्तदी बनियल आहिनि। ऐं मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, ॿिए पासे रब्बे ज़ुल जलाल हिन महराज जे वाक़े में तोखे मूंखे को ज़बरदस्त ॿियो पैगाम ॾेई रहियो आहे जेॾा तुंहिंजी मुंहिंजी निगाह नाहे हूंदी। उहो पैगाम इत्तिबाए रसूल जो आहे। इहो पैगाम इहो आहे महराज छा थो ॿुधाए, महराज मुंहिंजे नबीअ जी अज़मत थो ॿुधाए, महराज मुंहिंजे नबीअ जी मनक़बत थो ॿुधाए, महराज मुंहिंजे नबीअ जो शान ऐं मान थो ॿुधाए। महराज ॿुधाए थो कंहिं नबीअ जो महराज मच्छीअ जे पेट में, कंहिं नबीअ जो महराज खूह जे तरे में, कंहिं नबीअ जो महराज बाहि जे आड़ाह में, कंहिं नबीअ जो महराज थियो आहे अॾीअ जे मथां सिर रखण सां, कंहिं नबीअ जो महराज थियो आहे पंहिंजे गले खे छुरीअ जे हेठां रखण सां, लेकिन मुंहिंजे नबीअ खे महराज रब्बे ज़ुल जलाल करायो आहे बुराक जे ज़रिए सां, 1.25 लख नबियनि जे इमाम सां ऐं रफ़रफ़ जे ज़रिए सां मथे खणाए सिदरतुल मुंतहा ते पहुचाए। हज़रत जिब्रील खे बि उते पोइते हटायो वियो जो जॾहिं सिदरतुल मुंतहा ते मुंहिंजो नबी पहुतो त हज़रत जिब्रील बि निमाणो थी चयो, ओ अल्लाह जा रसूल, हीअ आख़िरी हद आहे, हीअ आहे सिदरतुल मुंतहा, हीअ आहे असां फ़रिश्तनि जे इंतिहा जी जाइ। हिन वण खां अॻिते असीं कदम बि अॻिते कदे वधाए कोन था सघूं। ऐं अल्लाह जा रसूल अॻियां कदम वधाईंदुसि त मुंहिंजा 6 पर सड़ी करे रख थी वेंदा। अॻियां जिते मूं जिब्रील जी मलकियत ख़त्म थी आहे, ओ मुहम्मद करीम, उते ई तुंहिंजी मुस्तफ़ाई शुरू थी आहे। महराज मुंहिंजी नबीअ जी अज़मत पियो ॿुधाए, मुंहिंजे नबीअ जो शान पियो ॿुधाए। 1.25 लख नबियनि मां कंहिं नबीअ खे अहिड़ो महराज कोन थियो जहिड़ो महराज मुंहिंजे नबीअ खे थियो आहे। उते वञी पहुता जिते को मलक मुक़र्रब कोन पहुतो, उते वञी पहुता जिते को नबी मुरसल कोन पहुतो। काब कौसैन जो मक़ाम माणियो। पोइ रिवायत में अचे थो मुंहिंजे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जुती लाहिण जी कोशिश कई आहे, अञा जुती लाहिण वारा ई हुआ त ग़ैब मां आवाज़ उदुन या हबीबी उदुन, ओ मुंहिंजा नबी जुती छो पियो लाहीं? ही तूरे सीना नाहे जो सी तोखा जुती लारायूं। हा तूरे सीना ते मूसा अलैहि सलाम आया,
उन्हनि खां जुती लहराई वई आहे। तू अचण वारो मुंहिंजो कलीम नाही, तू अचण वारो मुंहिंजो महबूब आहीं। जिते आयो आहीं तूरे सीना नाहे, अर्शे मुअल्ला है, तू पाणे कोन आयो आहीं, असां तोखे पाण घुरायो आहे। उदन या हबीबी उदन, ओ मुंहिंजा महबूब जुतीअ सूदो हलियो आ। तां त क़यामत अचण वारनि माण्हुनि खे ॿुधायां, तूरे सीना ते जेका जुती लहराई वई ओहो मूसा कलीमुल्लाह, जेके जुतीअ सूदो घुरायो वियो ओहो मुहम्मद रसूलुल्लाह है। ओ मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, महराज जी रात जी घड़ी घड़ी, महराज जे वाक़े जो अखर अखर मुझे नबी जी अज़मत, मुझे नबी जी शान, मुझे नबी जी मनकबत पे बयान करे। छा मुझे नबी जो शान है, छा मुझे नबी जो मान है। जडे रब्बे जुल जलाल मुझे नबी जे सामू ज़ाहिर थिया, रब्बे जुल जलाल सभई पर्दा हटाए छड़िया। पो असांजे नबी पंहिंजे मथे जे अखिन सां बेदारी जे हालत में झो करे अल्लाह जो दीदार कयो आहे। ऐं दीदार करे पो मुझे नबी सां उते ओहो ही हाल थियो जेको हिन का आशिक जो पंहिंजे माशूक जे सामू हाल थींदो आहे। पो मुझे नबी जे मथा रिकत तारी थी वई। अल्लाह जो दीदार कंदे रोंदे रोंदे अल्लाह जे कदमन में किरी पिया ऐं पो रोई रब खे चयो, अल्लाहुम्मा इन्नी ला असअलुका फी बिनती फातिमा वलल्लती अरदअतनी हलीमा वलल्लती वलदतनी आमिना असअलुका फी उम्मती। रब अज तो मुखे पंहिंजो दीदार करायो आहे। कंहिं मलके मुरसल खे कोन, कंहिं मलके मुकर्रब खे इहा इज्जत कान ॾिनई, कंहिं नबी मुरसल खे इहो मक़ाम कोन ॾिनई जेको तो मूं मुहम्मद खे ॾिनो आहे, जो तो मुखे पंहिंजे मथे जखन सां पंहिंजो वही दीदार करायो आहे ऐं पंहिंजे कदमनि में सिर रखण जी इज्जत ॾिनी आहे। ऐं अल्लाह हाणे अहिड़े क़बूलियत अज़मत वारे मौक़े ते ऐं तोखां पंहिंजे नियाणियुनि जा नसीब घुरण न आयो ऐं पंहिंजे माउ आमिना हलीमा जी बख़्शिश घुरण न आयो। ऐं अल्लाह ऐं मुहम्मद रसूलुल्लाह हिते एॾे कुर्ब जी जाइ में तोखां पंहिंजी उम्मत घुरण आयो आहियां। अल्लाहुम्मा असअलुका फी उम्मती फी उम्मती फी उम्मती। अल्लाह नियाणियुनि जा नसीब घुरण न आयो। अल्लाह पंहिंजे हुसैन तां करबला दूर करण न आयो। अल्लाह तो मूंखे चयो हो त उमर भी शहीद थई, उस्मान भी शहीद थई, अली भी शहीद थई, हसन हुसैन भी शहीद थई। अल्लाह तो ही पान मुखे बुधायो आहे ते हसनैन करीमैन शहीद थींदा, पर आऊं पंहिंजे बच्चन तां शहादतूं करबलाऊं दूर करण न आयो। ऐं अल्लाह मुहम्मद इन कुर्ब जे मक़ाम ते तोखां पंहिंजी उम्मत घुरण आयो आहियां। ओ मुझा दोस्तो अजीजो, महराज मुझे नबी जी इज्जत अजमत बुधाए ऐं महराज जो पैगाम चाहे। जे नबी खे एडी इज्जत मिली, जे नबी खे एडी अजमत मिली ऐं महराज वारी रात मुझे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे नियाणियुनि ला कोन घुरियो आहे। जॾहिं मुझे नबी उते तमाम घणो रुनो आहे ऐं अल्लाह जे कदमनि में किरी किरी गोढ़ा गाड़िया, उछगारो ॾेई हिचकी ॿधजी वई मुझे नबी जी। पो रब्बे जुल जलाल फरमायो पंहिंजे शान मुताबिक, ओ मुझा सुहिणा सिर खण, अॼु जेको घुरंदे तोखे ॾिनो वेंदो। अॼु हथ खण, तुंहिंजे हथनि खे वापसि कोन मोटाईंदुसि। अॼु झोली फैला, तुंहिंजे झोलीअ खे माला माल कयो वेंदो। पो मुझे नबी उन वक़्तु कुझु कोन घुरियो, तुंहिंजे मुंहिंजे लाइ घुरियो आहे। अल्लाहुम्मा उम्मती अल्लाहुम्मा उम्मती अल्लाहुम्मा उम्मती। एडो शान माने भी तोखे मुखे कोन विसारियो आहे। ओ मुझा दोस्तो अजीजो, महराज जो पैगाम आहे त जियां मुझे नबी एडी इज्जत अजमत माने पंहिंजे उम्मत खे कोन विसारियो, पंहिंजे उम्मत खे याद कयो आहे। त महराज जो पैगाम आहे त पाण बि उन नबी जे रंग में रंगजी वञूं जीअं हुन असांजे लाइ गम कयो आहे। सब गम विसरी विया मुझे नबी खे। ओ महराज वारी रात मुझे नबी खे जनाब अबू तालिब याद कोन आया। साइण खदीजा जंहिंजे गम खे वेसारण लाइ महराज ते घुरायो वियो, उन साइण खदीजा खे भी याद कोन कयूं। न पंहिंजूं अज़वाज याद रहियूं, न पंहिंजा अहल बैत याद रहा, न पंहिंजा असहाब याद रहा। उते रब जे कदमनि में किरी मुझे नबी खे जेकॾहिं याद आयो आहे त तूं ऐं आऊं याद आया आहियूं। महराज जो पैगाम आहे, उन नबी जे तौर तरीक़नि जा जनाज़ा न कढूं पंहिंजे सीरत ऐं सूरत मां। उन नबी जी पैरवी करियूं, उन नबी जे रंग में रंगजी वञूं मथे खां पेरनि ताईं। उन नबी जे रंग में रंगजी वञूं अकीदे खां जिहाद ताईं। उन नबी जे रंग में रंगजी वञूं सुम्हण खां जागण ताईं। उन नबी जे रंग में रंगजी वञूं
विलादत खां वठी मरण ताईं जिंदगी में को रंग न हुजे, असांजे जिंदगी जे नक्शे में जेकर रंग हुजे त मोहम्मद करीम जे सीरत सूरत जो रंग हुजे। मुझा दोस्तो अजीजो, मेराज जो इहो पैगाम आहे। 1.25 लख नबियन जी अल्लाह इमामत पियो कराए। अल्लाह 1.25 लख नबियन जी इमामत छो पियो कराए मुझे नबी खां? छा पियो पैगाम ॾियणु चाहे मुझो अल्लाह रब्बुल इज़्ज़त पंहिंजे नबी जे इज़्ज़त और अज़मत सां? रब्बे ज़ुल जलाल हिकड़े पासे पंहिंजे नबी खे तसल्ली पियो ॾियारणु चाहे, पंहिंजे नबी खे दिलदारी पियो ॾियारणु चाहे, पंहिंजे नबी जा गम वेसारणु पियो चाहे, ऐं ॿिए पासे रब्बे ज़ुल जलाल 1.25 लख नबियन खे मुक्तदी बनाए क़यामत अचण वारनि पंहिंजे बानिन खे रब ॿुधाइण थो चाहे, उन नबीअ जे पेर पेरां हल जाओ जंहिं नबीअ खे पंहिंजे 1.25 लख नबियन पे पंहिंजो इमाम बनाए छॾियो आहे। उन नबीअ जी इमामत मूंखे क़बूल न आहे, उन नबीअ जी पैरवी मूंखे क़बूल न आहे जंहिं नबीअ जे इमामत ते हज़रत इब्राहिम खलीलुल्लाह खे बि फ़ख्र आहे। 1.25 लख नबियन जेके इमाम बनायो, ऐं अॼु 14वीं सदीअ जो मुसलमान उन नबीअ खे इमाम बनाइण लाइ तैयार न आहियां। पंहिंजे सीरत और सूरत में असीं पंहिंजे नबीअ जी इमामत खे क़बूल करण लाइ तैयार न आहियूं। पंहिंजे उथी वेठीअ में, पंहिंजे ॾेती लेतीअ में, पंहिंजे शादी गमीअ में, पंहिंजे बच्चनि जे परदे पोतीअ में, पंहिंजे घर घरस्ती तॾे तोरीअ में अॼु असीं पंहिंजे नबीअ जे तालीमात ते अमल न करे गोया के ॿुधाए रहिया आहियूं पंहिंजे अमल सां त असांखे सभु रंग खपनि, लेकिन असांखे मोहम्मद करीम वारो रंग न खपे। हालांकि 1.25 लख नबियन जी इमामत कराए मेराज वारी रात रब तोखे मूंखे ॿुधाइण चाहे थो, ऐं 1.25 लख नबी मुक्तदी बणजी तोखे मूंखे पैगाम पिया ॾीन। ओ क़यामत अचण वारा मोहम्मद करीम जे उम्मत जा मर्द औरतो, उन नबीअ खे तव्हां बि पंहिंजे अमली ज़िंदगीअ में इमाम बनाए जाओ जंहिंखे असां मेराज वारी रात नबीअनि बि पंहिंजो इमाम बनाए छॾियो आहे। नबी उन्हनि खे इमाम बनाइण लाइ तैयार, लेकिन आऊं गंदो मुसलमान पंहिंजे नबीअ खे इमाम बनाइण लाइ तैयार न आहियां। उन करे मुंहिंजो ॾिसण सुन्नत ख़िलाफ़, मुंहिंजो ॿुधण सुन्नत ख़िलाफ़, मुंहिंजो चहकण चखण हुज़ूर जे तालीमात जे ख़िलाफ़, मुंहिंजी ॾेती लेती हुज़ूर जे सबक़नि जे ख़िलाफ़, मुंहिंजी उथी वेठी, मुंहिंजी शादी गमी, मुंहिंजो तॾो तोरी ऐं मुंहिंजे बच्चनि जो परदो पोती, मुंहिंजी लेन देन, मुंहिंजो मापण, मुंहिंजो तोरण, मुंहिंजा थाणा, मुंहिंजूं कोर्टूं, मुंहिंजूं आफ़ीसूं, मुंहिंजे सदारत ऐं वज़ारत जा ही ईवान, मुंहिंजो सॼो मुल्क रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तालीमात ते सबक़नि खां ख़ाली। गोया के आऊं पंहिंजे अमल सां पियो ॿुधायां, ज़बान सां त नथो चवां, लेकिन अमल सां थो ॿुधायां। मूंखे सभु रंग खपनि, लेकिन हुज़ूर वारो रंग क़बूल न आहे। ओ मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, मेराज जो ही वाक़ियो तोखे मूंखे ज़बरदस्त जो पैगाम ॾेई रहियो आहे। इत्तिबाए रसूल वारो, हुज़ूर जे ग़ुलामीअ वारो, ओ जंहिं नबीअ जी एॾी अज़मत हुजे जो रात जे हिकिड़े वगड़े में पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 7 आसमाननि जा सैर करे छॾिया, अर्श ते वञी कुर्ब जो मक़ाम माणे काबा कोसैन जी जगह ते पहुची पंहिंजे मथे जे अखियुनि सां अल्लाह जो दीदार करण वारा थी विया। एॾी अज़मत जे बावजूद मां पंहिंजे नबी जी पैरवी न करियां, पोइ मूं ते हैफ़ आहे। ओ लख दफ़ा तुफ़ ऐं हैफ़ आहे मूं ते, जोड़े अज़मत वारे नबी जो पैरवी नथो करियां। मूंखे सरदार चङा लॻनि था, मूंखे खान चङा लॻनि था, मूंखे रईस चङा लॻनि था, ऐं दुनिया जे वॾनि माण्हुनि जे तौर तरीक़नि खे अपनाइण लाइ तैयार आहियां, लेकिन तॾहिं ते सुम्ही रुखी सुखी खाई चतन वारा कपड़ा पाए पंहिंजे पेट ते पत्थर ॿधी उम्मत खे दीन पहुचाइण वारे नबीअ जा तरीक़ा मूं उम्मती खे क़बूल न आहिनि। पोइ मूंखां वॾो निभागो केरु थींदो, मूंखां वॾो बेनसीब केरु थींदो जो दुनिया जा सभु तरीक़ा मूंखे क़बूल आहिनि, लेकिन हुज़ूर जा तरीक़ा मूंखे क़बूल न आहिनि, हुज़ूर जूं तालीमात मूंखे क़बूल न आहिनि। ओ मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, सहाबा थिया हुआ हुज़ूर जी अज़मत जे करे, उन्हनि जे दिल में मुंहिंजे नबीअ जी अज़मत हुई। असीं महराज ॿुधूं था, असीं महराज पढ़ूं था। ही क़ुरान जी आयत आहे जेका मुंहिंजे नबीअ जे शान में लिथी महराज वारी, जेका 15 सिपारे जे मुंड में मूं तव्हांजे साम्हूं तिलावत कई। इन में मुंहिंजे नबीअ जी अज़मत ॿुधाई वई त रात जे वगड़े में मूं पंहिंजे नबीअ खे किथां खणी किथे पहुचायो आहे। एॾी अज़मत मुंहिंजे नबीअ खे मिलियल, पोइ उन्हनि खे क़ाइद बनाइण लाइ तैयार न आहियां, पोइ उन्हनि जी पेशवाईअ ते राज़ी न आहियां, पोइ उन्हनि जी रहनुमाईअ ते राज़ी न आहियां, पोइ मुंहिंजे नबीअ जा सबक़ मूंखे नथा वणनि, मुंहिंजे नबीअ जूं तालीमात मूंखे नथियूं वणनि।
मुझे नबी जो सुन्नतूं मुखे नथियूं वणन पो मूंखां वॾो बेनसीब केर थींदो। मुझा दोस्त अजीजो सहाबा बनिया हुआ मुझे नबी जे पैरवी जे सदके। छा पैरवी हुई मुझे नबी जी? हजरात सहाबा वट जो मुझो नबी जुम्मे जो खुतबो पियो ॾे ऐं जीअं माण्हू किनारनि ते बीहंदा आहिनि त कुछ माण्हू मस्जिद नबी जे किनारे ते बीठा हा। किनारे ते बीठल माण्हुनि खे ॾिसी मुझे नबी फरमायो वेही रहो। हजरत अब्दुल्ला बिन मसूद रज़ियल्लाहु अन्हु अञा मस्जिद में दाखिल कोन थिया हुआ। मस्जिद नबवी जे साम्हूं अञा रोज यानी रस्ते ते हुआ। मुझे नबी जो आवाज़ कननि ते पहुतुनि त वेही रहो त मस्जिद नबी में दाखिल थियण खां पहिरीं रस्ते ते ही वेही रहा। नमाज खां पोइ मुझे नबी पुछियो अब्दुल्ला मूं त मस्जिद में किनारे ते बीठल माण्हुनि खे चयो वेही रहो, तोखे मूं थोरे ई चयो वेही रहो ऐं तूं ते सड़क ते किनारे ते कोन हुए रस्ते ते तू वेही रहे। हज़रत अब्दुल्ला बिन मसूद रज़ियल्लाहु अन्हु छा फरमायो ऐ अल्लाह जा रसूल तुझे मथा मुझी अम्मड़ अबो कुर्बान थे मूं अब्दुल्ला जे कनन में तुझो आवाज चवे वेही रहो ऐं केर थींदो आहियां वेही रहो जी आवाज मुझे कनन में अचण खां पोइ कदम खणण वारो तव्हां चओ वेहो ऐं किथे बि हुजां मूंखे वेहणो खपंदो हो। इहा सहाबा जे इत्तिबा जो आलम हो। सहाबा जे दिलनि में मुझे नबी जी इज्जत अजमत एतरी हुई जो जंग उहद जे मौके ते मुझे नबी जो एक सहाबी हजरत अबू दुजाना रज़ी अल्लाह तआला अन्हु अंसारी सहाबी आहे। जॾहिं हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे मथा काफिरन तीरन जी बोछाड़ कई त हजरत अबू दुजाना ॾिठो सब तीर हुजूर ॾांहुं अची रहिया आहिनि। भजंदा भजंदा अची हुजूर जे साम्हूं बीह रहिया। लेकिन ख्याल आयन जेकॾहिं आऊं पंहिंजी छाती करियां काफरन जे तीरन दे त पुठ थी वेंदी मदीने जे मीर मोहम्मद मुस्तफा के। पो पंहिंजो मुंह कयो हुजूर दे पंहिंजी पुठ कयो दुश्मनन दे ऐं दुश्मनन जा तीर ईंदा रहा। हजरत अबू दुजाना जे पुठ में खुपंदा रहा ऐं तिर जे बराबर भी कोन हटिया ऐं रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनके दुआऊं ॾींदा रहा। यानी हालत इस्तरारी जंग मजबूरी जी हालत हुंदी आहे। जंग अड़ी मजबूरी जी हालत जिते हराम भी हलाल थी वेंदो आहे। लेकिन इन जंग जे मजबूरी जी हालत में भी हजरत अबू दुजाना दुश्मन दे पुठ करे मुझे नबी दे मुंह करे क्या मती अचण वारन उम्मत जे मर्दन औरतुन के पैगाम ॾिनो आहे अदब करणो आहे मोहम्मद करीम जो इएं जीअं अबू दुजाना कयो आहे। मुझे नबी जी इज्जत अजमत जो ख्याल करणो आहे इएं जे जंग उहद जे मैदान में हजरत अबू दुजाना रज़ी अल्लाह तआला अन्हु कयो आहे। महराज बुधाए थो त तोखे मूंखे न नाज हुजण खपे सिंधी टोपी अजरक ते ऐं पंहिंजे लाड़ी ऐं उतरादी हुजण ते नाज न करियां ऐं पंहिंजे समूह या सूमरे हुजण ते नाज न करियां ऐं पंहिंजे मेमण या मल्ला हुजण ते नाज न करियां ऐं पंहिंजे रुक ऐं राहू हुजण ते राज न करियां ऐं पंहिंजे मुगल ऐं मोहाणे हुजण ते नाज न करियां। जेकॾहिं मूंखे नाज हुजे त मूंखे नाज हुजे अल्लाह जे बाने हुजण ते हुजूर जे उम्मती हुजण ते। मूंखे नाज हुजे हुजूर जे निस्बत ते जीअं नाज हूंदो हजरात सहाबा के मुझे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे निस्बत ते। हजरत उस्मान रज़ी अल्लाह तआला अन्हु हुदैबिया जे मौके ते जॾहिं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हजरत उस्मान के मोकिलियो उस्मान तू वञी कुरैश जे सरदारन सां सुलह करे आ मुआहिदो करे आ त असीं विढ़ण न आया आहियूं असी उमरो करण आया आहियूं असांजो रस्तो न रोकियो। हज़रत उस्मान मुझे नबी जा सफ़ीर एलची बंजी जॾहिं हुते पहुता त कुरैश जे सरदारन खां मिलण खां पहिरीं पंहिंजे भाइटे जे घर विया पंहिंजे सौट जे घर विया ऐं उते वञी करे रहिया। जॾहिं सुबुह जो उते खां निकिरी कुरैश जे सरदारन सां मुआहिदे जे लाइ हज़रत उस्मान पंहिंजे सौट जे घरां निकिता त सौट चयो मुंहिंजा भाउ तुंहिंजा पांचा जेके आहिनि पे तुंहिंजी गोॾ जेका आहे उहा अधु पिनिन ताईं पहुतल आहे। अहिड़ी गोॾ त गुलाम ॿधंदा आहिनि। जेॾो वॾो सरदार हूंदो आहे उनजी गोॾ ओतिरी हेठि खुड़िन ताईं पहुतल हूंदी आहे बल्कि उनजी गोॾ ते त गुलाम ऐं बानियूं खणी खणी हलंदा आहिनि। कीअं तो गुलामन वारी वही गोॾ पंहिंजे भेडन खां मथे अधु पिनिन ताईं ॿधी आहे। त हज़रत उस्मान रज़ी अल्लाह अन्हु जो जवाब ॿुधो जेको ॿुॾल आहे हुजूर जे मोहब्बत में पंहिंजे सौट खे चवण लॻो सौट मूंखे पंहिंजी हीअ गोॾ हेठि करण जे लाइ न चओ छो जो हाकज़ा अज़रत हबीबी रसूलुल्लाह छो जो मुंहिंजे महबूब मोहम्मद करीम जी गोॾ ॿध पिनिन ताईं ॿधल हूंदी आहे। इहा हुई सहाबे किराम
रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन जे दिलनि में असांजे नबीअ जी मोहब्बत ऐं अज़मत कुरैश जे सरदारनि ॾांहुं वञनि पिया। मुंहिंजो नबी उन वक़्तु ॾिसण वारो बि न आहे, लेकिन गोॾ खे हेठि करण लाइ तयार न आहे। मूंखे ग़ुलाम सम्झनि या मूंखे आज़ाद सम्झनि, मूंखे मुंहिंजी इज़त कनि या मुंहिंजी तौहीन कनि, मूंखे मूंखे उनजी का परवाह न आहे। लेकिन आऊं पंहिंजे पाक नबी मोहम्मद मुस्तफ़ा जे सुन्नतुनि खे उन्हनि जे मलाम जे करे हेठि कोन कंदुसि। इहा हुई सहाबा जे दिलनि में मुंहिंजे नबीअ जी इज़त ऐं अज़मत। जॾहिं ईरान फतह पे थियो, हज़रत हुज़ैफा बिन यमान जेके फातिह ईरान जे बादशाह किसरा सां जॾहिं हुज़ैफा बिन यमान रज़ी अल्लाह ताला अन्हु कुछ सियासी ॻाल्हियूं करण जे लाइ उते विया त उते दस्तरखान लॻो। ॻाल्हियुनि खां पहिरीं जॾहिं दस्तरखान लॻो त हज़रत हुज़ैफा रज़ी अल्लाह ताला अन्हु खां मानीअ जो को गिराह हथ मां किरी पियो। उहे झुकी उन मानीअ जे गिराह खे खणण लॻा। भरिसां हज़रत हुज़ैफा जेको माण्हू वेठो हो, चई त हुज़ैफा इहो किरियल गिराह पट तां खणी न खाइजांइ। माण्हू छा चवंदा ही नदीदा आहिनि के बुखिया आहिनि, किरल शइ बि खणी खाइनि था। त हज़रत हुज़ैफा रज़ी अल्लाह ताला अन्हु इहो उन माण्हू जी मलामत चई, इहो फरमायो अतरुक सुन्नत हबीबी लिहाउलाइल हुमका, ए मलामत करण वारा मूंखे किरल गिराह खणी उन तां मिट्टी छंडे खाइण खां न रोक, छो जो मुंहिंजे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत आहे। मूं पंहिंजे कननि सां हुज़ूर खां ॿुधो आहे, जॾहिं को गिराह तव्हांजे हथ मां किरी पवे त उन तां मिट्टी छंडे हुनखे खाई छॾियो। थी थो सघे इन ई गिराह में बरकत हुजे जेको तव्हांजे हथ मां किरियल आहे। छाऊं पंहिंजे नबीअ जी सुन्नत इन्हनि बेवकूफ़नि जे करे छॾे ॾियां। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, छा कैसर किसरा जो दरबार उन ज़माने जी सुपर ताक़त हुई जे हिन ज़माने में अमेरिका जी ऐं बर्तानिया जी रूस जी ताक़त आहे। उन ज़माने में उन्हनि जी ताक़त सॼी दुनिया में मञी वेंदी हुई, लेकिन हज़रत हुज़ैफा उन्हनि जे दरबार में बि मुंहिंजे नबीअ जे सुन्नत ते अमल करे क़यामत अचण वारनि उम्मत जे मर्दनि औरतुनि खे पैगाम ॾेई रहियो आहे त जेकर फ़ख्रु हुजे त हुज़ूर जे पैरवीअ ते फ़ख्रु हुजे, नाज़ हुजे त हुज़ूर जे रंग में रंगजण ते नाज़ हुजे। इहो मेराज जो पैगाम आहे जेको तोखे मूंखे हिर्ज़े जान बनाए इन ते अमल करणो आहे।